पहिरीं सफ़ में बीठो आहे तो अधे सां कोन थो ॻाल्हायां, पहिरीं सफ़ में बीठो आहे तो अधी सां कोन थो ॻाल्हायां, पहिरीं सफ़ में बीठो आहे तो अधे सां ठा कोन्हे, पहिरीं सफ़ में बीठो आहे तो अमड़ सां ठा कोन्हे, पहिरीं सफ़ में बीठो आहे हुन सां नफ़रत जो इज़हार, हुन सां नफ़रत जो इज़हार। हज़रत मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ने तालीम याद जेकॾहिं पंहिंजा घरड़ा जन्नत में जोड़ण चाहियो था, पंहिंजे रब खे राज़ी करण चाहियो था, अॼु खां बाद में इहो कम शुरू कयो। दुनिया वारनि जे मामलात खे ॾिसी दुनिया वारनि जे पोयां कोन पवंदासीं, रब ख़ातिर माफ़ कंदासीं। पर में टी ॻाल्हि बदखा के जावन था शाल अल्लाह करे, अल्लाह असा के बचाए के न के जाते बदखा नजर अचूंगा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। हदीस किताब सही बुखारी में गुरु किताब अल-इअ्तिसाम बिल किताब व सुन्नह, अल्लाह जो कुरान सां ऐं नबी करीम सलाम जी सुन्नत सां चंबड़ी पवण जो बयान, उन्हनि खे भरपूर तरीक़े सां क़ाबू करण जो बयान। उते इमाम साहब बाप जो बयान करे अल-इक्तिदाउ बिसुनन रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी पैरवी करण जो बयान। अल्लाह जे हबीब जी सुन्नत जी छा अहमियत आहे, पैरवी जी छा अहमियत आहे, इन जो बयान। हिकिड़ी हदीस आंदऊं, नबी जी फरमाइनि करे आऊं आरामी हुजां निंड जी हालत में, पाण कई फरमाईंदा निंड जी हालत में ॾिसां पियो त ॿ फरिश्ता आहिनि, हिकिड़ो मुंहिंजी सेरांदी खां वेठो आहे, ॿियो पेरांदी खां, हिकु जिबरील आहे, हिकु मीकाईल आहे, हिकिड़ो सेरांदी खां वेठो आहे, ॿियो पेरांदी खां। अॻिते त पोइ हलो करे ते थोरो बीहो, केॾी वॾी अज़मत भरी ॻाल्हि आहे। शायदि ख़ल्क़त में वाहिद इंसान मिठड़ा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जेके निंड में बि ॾिसनि पिया। पाण घर में मां इहो बि ॾिठो ॿिन्ही खे अच्छा कपिड़ा पातल, अॼु ताईं ॿुधो त केरु निंड में ॾिसे, निंड में ॾिसी कपिड़ा बि सुञाणे न। हिकिड़ी ज़ात अथव ख़ल्क़त में मिठड़ा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम। पाण घर में रुगो ॾिठमि कोन ॿुधमि, ॿई फरिश्ता कचहरी पिया कनि, बल्कि मुंहिंजे बारे में हिक ॿिए खां सवाल पिया कनि। हिकिड़ो त ॿिए खां पुछे त हीउ केरु आहे, वरी गौर बि कजो न, फरिश्ता पंहिंजी मर्ज़ी सां त कोन ईंदा आहिनि ज़मीननि ते। हे अल्लाह मोकिलिया, हे अल्लाह गुफ़्तगू कराई आहे, हे अल्लाह गुफ़्तगू नबी सिंधी पहुचाई आहे, या गुफ़्तगू जहाननि जो रब मोती तव्हां ते मिड़नी थी पहुचाइण थो चाहे। बहितरीन गुफ़्तगू, वॾी नसीहत भरी गुफ़्तगू। हिकिड़ो फरिश्तो ॿिए खां त पुछे थी केरु आहे, अॻियो फरिश्तो जवाब थो ॾे हाज़ा मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़र्क़ुम बैन अन्नास। ये को सुतल जवान आहे न, हे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम आहे। ख़ल्क़त में हिन जो शान इहो आहे, हक़ ऐं बातिल, सच ऐं कूड़, गुमराही हिदायत वारो, कामयाबी नाकाम, भलो ऐं बुरो, इन्हनि सभिनी जे विच में फ़र्क़ु करण वारो जेको संधो चइजे, फ़र्क़ु करण वारी जेका ज़ात चइजे न, क़यामत ते उहा इहा ज़ात। अॻियां वरी फरिश्तो, हालांकि ॻाल्हि हिते बि पूरी थी वई, त फरिश्तो त रब जी अमानत खणी आयो, अल्लाह जे तरफ़ां अञा ॻाल्हाए पियो, अञा वज़ाहत पियो करे थी केरु आहिनि। फरिश्ते ॿियो जुमिलो इहो इरशाद फरमायो, इहो सुतल अथई, मन अता मुहम्मदन फ़क़द अता अल्लाह व मन असा मुहम्मदन फ़क़द असल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वरी सोचे थो ही उहा ज़ात आहे जे हिन जी ॻाल्हि वरिती न, सम्झो उन अल्लाह जी ॻाल्हि वरिती, जे हिन जी ॻाल्हि छॾी न, सम्झो उन अल्लाह जी ॻाल्हि छॾी। अल्लाह सां मोहबत जूं, उल्फत जूं, प्यार जूं, कुर्बत जूं केतिरियूं ॻाल्हियूं करे जे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो नाफ़रमान आहे, हिन जी दावा कूड़ी आहे। हिदायत जो मयार मिठड़ा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम। सही जात इमाम बुखारी ॿी हदीस आंदी, पाण घर में कुल उम्मती यदखुलून अल जन्नत इल्ला मन अबा, मुंहिंजा सभु उम्मती जन्नत में वेंदा, इल्ला मन अबा, सिवाय उन्हनि नादाननि जे जिन जन्नत में वञण खां इनकार कयो। अज़ाब हैरान थी विया,
वो जमानो बाद जो जमानो खुद सुध जो जमानो जन्नत जा मोहल्लात जन्नत जा घर जन्नत जो आसाइशूं जन्नत जो नेमतूं लज़त एक केड़ो बदबख्त जो को जन्नत में वजन का इनकार कंदो अरे कंदा साईं ममैया बा अल्लाह जे हबीब जन्नत में वजन जो केर इनकार कंदो पान घर में मन अतानी दखल जन्नत व मन असानी फकद बा जे मुजी गाल वर्ती समझो जन्नत वियो जे मुजी गाल जो इनकार कयो समझो उन्हें जन्नत में वजन का इनकार कयो हिदायत कामयाबी कामरानी अल्लाह जी रहमत बरकत जन्नत जो हुसूल और कुरान ते तो ज़ालिक खैरु व अहसनु तअवीला मोहम्मद जी पैरवी में रब सब खैर रखे गयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यकीन जानो जिन असहाब जा अज आऊं तमा तस्करा दा कयो क़यामत ते थींदा क़यामत ते असहाब जे ले सदको जारी होता ईसा अलैहिस्सलाम मीदा हदीसू पढ़दा नमाजू पढ़दा नमाज ओहा पढ़दा जेका नबी सी सेखारी और नबी सी वारी नमाज ईसा अलैहिस्सलाम ते की पूछी विच में असहाब जो वास्तो वा ईसा अलैहिस्सलाम जे नमाजन जो अजर असहाब रसूल के मिलो तो मशहूर हदीस है सही मुस्लिम में किताब ज़कात में बाबुल हस्स अल सदका नबी फरमाया जे के नेकी जे कम जी इब्तिदा कई न अया कम करण वाला प्या कन पर जे इने पासे रग़बत जारी न उन के बजर थी नमाज इमाम महदी पढ़ दो पर अजर असहाब के मिल दो जो असहाब जेका नमाज नसीब महदी में साहित पढ़े तो सहाबा किराम जेको दर्जो ए रुतबो मानियो न इने जेला मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ने सच्चा वफादार न अकल ते गौर न ज़हन ते को सोची जो को नबी से चवनदा बस कबूल कढ़े बेर कन पूछा तो पढ़ो सही मुस्लिम किताबुल ईमान इमाम मुस्लिम जी सही मुस्लिम में बाब किताबुल ईमान में बाब बयान तजावुज़िल्लाह ताला फिर हदीस आंदो तेरे कुरान में ही आयत नाज़िल थी तो सूरह बकरा जो को आखिरी रुकू पढ़ोदा लिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्द इन तुबदू मा फी अनफुसिकुम व तुखू युहासिबुकुम बिहिल्लाह जमीन आसमान अल्लाह जान तवा का शे लिखायो या जाहिर कयो तवा का पुछाणो हर शे जो थी हिसाब हर शे जो थी दो हदीस में जो रहे आयत लथी असहाब कंबी असहाब जुजीला हेडो बच्चों पे पर दिल जे इरादन ते केजो कंट्रोल आ दिल जे ख्यालन ते केजो कंट्रोल आ हे शे त कंट्रोल का बाहर आ जे मियां इने जी पुछा थी तो पुत तबाह थी आ हदीस में तो पूरो वफद वठी नबी सिंह दरबार में पहुंचा कि आयो साईं हिन आयत के मामलात के ॾिठो तू ॾाढा परेशान है रब ने फरमाया तो तव्हां का दिल जे इरादन जी पुछा थींदी हाणे गमगीन आहियूं हाणे छा थींदो ये सब वेठा आहिनि गमगीन परेशान मसले जे हल जे लाइ आया वाह हिननि जे दिलनि जी सचाई हिते मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमायो बिल्क न पुछो चओ बस जेको आहे असां मञूं जी रब चवे तो हक़ आहे जे दिल जे मामलात में पुछाणो थींदो क़बूल आहे चओ आमन्ना ईमान आंदोसीं समेना ॿुधोसीं अताना बस तस्लीम आहे नबी सिंह जे चवण की देर हुई सब चुप दिया साईं कि तव्हां जा चओ त अखे इन ते ईमान आहे अॼु असांजो ईमान आहे वरी कोन पुछंदा बल्कि तव्हां सही सुन इनफरादी तो इज्तिमा जी नबी सिंह चवंदा ये कंदा था तो सही मुस्लिम पढ़ो किताब ज़ुहद पढ़ो बाबा हदीस जाबिर ने तवहीद जिन जाबिर जी डिगी हिकड़ी हदीस और साहबी से गुरु अपने मानू वटा कर्ज वठा हदीस में तो आयो वा गड हिसाब किताब वारो मुंशी पान सां गड वठी आयो मुंशी जठ में किताब दफ्तर आदि पान वट कापी हुंदी कर्ज लिखियो पियो हुंदो मुंशी गडा असाबी से गुरु अपनो दरवाजो खड़काए तो इन मानू वट मुंजो कर्ज हदीस में तो मानू अंदर न्यापो दो करना दसे दो तो बाबा नी बाहर दसो से घर ही कोने कि पान वट मुंदो न कर्जी मानू दरते यार छा चवा वरी चीज घर ही कोने मानू आयो दरवाजे से जी बाबा घर ही कोने हदीस में तो थोड़ी देर का पोने जो नंढो कड़ो बारड़ो निकतो ओने साहबी सुकरे उन्ने का पूछा कई बाबे जी खबर दे कि बाबू तो घर बैठो कगा जुमला बुधी तो के दादी खिल छुटती जी बाबू घर की आ जी बाबू घर खट जेठ लिखियो बैठो कर्जी आ न मता ता के मोकलियो जेरे हुन नंढे बार ई हो बुधायो साहबी सुकरे वडे सजो उन्ने दरवाजे ते फिलाड़ा निकली आ
खबर पजी वही यार तू अंदर लिख के बैठो कादो नहीं करनो पवंदो अजीज मत तो करे वो निपतो वो जाके दे खबर एतरन ॾींहंनि खां ॻोल्ही पोइ मिली कोन थो छो तेसे मिलां इन जे करे कोन थो तव्हां बुज़ुर्ग अल्लाह जो रसूल जा सहाबी हाणे निकिरां तव्हांखे ॾटो जा वरी तव्हां सां कूड़ण आहे मूं वटि का शिकार मिस्कीन माण्हू आहे कर्ज़ी थी वियो आहे तोखे कहिड़ा भई आऊं रस ॾियां कहिड़ा तोखां कूड़ा अंजाम कयां इन तक निकिरे ई कोन थो जिने ख़बर कसम थी अल्लाह जो ॻाल्हि सची थो करे हाओ बेली कसम तम अल्लाह जो ॻाल्हि सची थो कयां असहाब जी मोहब्बत बुधण जी देर हुई हदीस में दोखिन मां लुड़क तरी आया छादा जवान फरमाइंदा जे ई ॻाल्हि आहे मूंखे मिठड़े मोहम्मद जी हदीस याद आई सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये जेको कॾहिं मुंशी बि चलो न उनखे जे रजिस्टर मूंखे ॾेखारे जो नालो किथे आहे उन तकड़ तकड़ में नालो लिखी ॻोल्हे ॾिनो ऐं ही नालो अथसि जी भेण ॾे भेण खणी नाले ते लिखो ॾे वञ माफ़ कर मुझे तुझी जा न तो मुझे माफ थी छो समय तो रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन अंदर मुसिरन नबी ने फरमायो जे के मिस्कीन परेशान के माफ कयो ढील दिनी पान करीम ने फरमाया अज़ल्लहु अल्लाह यौमल क़ियामत अल्लाह ने के क़यामत दे दी सायो नसीब कंदो छाव नसीब कंदो मिठड़े मोहम्मद जी हदीस के सामने रखदम जे को कर्जा है माफ कयो एडी वफादारी जो अगते वधून यकीन जानो एतरा ते मिसाल मिलदा जो रात वींदी विहामी मिसाल कोन फुटदा पर ही ये मिसाल ही सबक जोदा वनन मियां दुनिया साजे खाबे जेका ब नजर अचे दी दुनिया में का ब शे तो जन्नत कान वठी वींदी जे जन्नत वनन चाहिए तो आ मोहम्मद जी गस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कामयाबी कामरान रहमतु बरकतु अरे तवां जे सामने कुछ नबी से जो सुन्नतु रखांदो सीरत जो कुछ गालियों रखांदो रुगो तवां जे सामने कोन तो रखा पान के नसीहत कयां दो तवां के नसीहत कयां दो अरे इन जलसे मा दे आऊं तवां वञो हे गालियों पंहिंजे पलव में बधियो में माशाअल्लाह मुख आग में तवां मगरिब खाती थी हर मौजू पे बुधी चुका है तो ईद बुधी या तो सुन्नत बुधी या बिदअत पे रसूमात पे शिरक दी मुजम्मत पे हर मौजू पे बुधी चुका है हकीकत दिया लेकिन गुफ्तगू इते ही इख्तिताम करे न मकसद जो गालियों थी चुकी है पर वरी वक्त गाल के बताइंदे कुछ बुनियादी गालियों जिक्र के बल्कि सुन्नत जा ओए सबक तो जिक्र के नाराज न थी जाओ जेके हकीकत में तो खणी चो जन्नत जा वखर है न पर मोरे जा जवानो असा सबनी विसारे छड्या और दियो खणी गोली दोन इनन सुन्नतन ते अमल करण वाला तमा के कोन मिलदा रुगो मोरो न सिंध हिंद पूरी दुनिया गोलियो ए मोहम्मद करीम अलैहि सलाम जो नसीहत असा छड़े दी हालांकि उन्हें जात दी का बदल छड़नी काने सुनबी दाऊद पढ़ो किताबुल जिहाद पढ़ो बाब मा यकूल रजुल इदा रके पढ़ो सैयदना अली जड़ो मन सवारी ते बैठो खिले पियो ओ जनवारे पूछा कि मिना ये शई इंतद हो या अमीरुल मोमिनीन अली भाई अमीरुल मोमिनीन किलो छो पिया पर घर में मुखे याद आयो त नबी जी हिकड़ी सवारी ते बैठो ए नबी जी जने पूरी तौर सवारी ते वेही आ ओने टाइम खिलिया अज सोचम तो छो न उन्हें सुन्नत अमल करे वठा नबी जी ने मुस्कुराहट वकान में सारे तो मुस्लिम दामन पढ़ो सुना उस्मान जो हदीसों पढ़ो मदी तशरीह तो के बेर मुख्तलिफ मकामात ते मिली एकड़ी मंजी घोड़ाए वुजू कयो वुजू पूरो करे मुसलमानन जो खलीफो पियो खिले पियो पुछन वाले पूछा के अमीर मोमिनीन खिलो पिया इने जे करे जो एकड़े मो डिठो नबी से वुजू का खिलिया यकीन जानियो ईमान त इने से जो नालो वा मोहम्मद करीम अलैहि सलाम जो चयो वा वो करणो वा पर अज तो वडियूं शयूं असांजे समाज माशरे में निकरी याद ही कोन मादर सां नाराज न थी जो सब के वडेरन के सियासतदानन के मौलविन के हाफिजन के कारिन के ताजरन के ये शयूं अज माशरे में रही कोन के जंहिंमें पहिरीं ॻाल्हि तेरे रब जो कुरान दे नजर पवे थी मोहम्मद करीम अलैहि सलाम जी हदीसन दे नजर पवे थी मालूम थे दो मोहम्मद करीम अलैहि सलाम दुनिया के दसे व्याज ने तवा जवाल देन दुनिया छड़े वजन चाहे उन्हनि के 10 20 30 40 50 साल गुजरे वजन औलाद हुअण जे नाते पंहिंजे मां पीउ जी आखिरत खे याद कंदे रोंदा कयो पंहिंजे मां पीउ जी बख़्शिश जी तव्हां खे ॻणती हुअण घुर्जे कंहिंखे
केर दो याद करे न यकीन जान एड़ा भी मिलंदा जेके चवंदा मूंखे बाबे जी कब्र खाने का बाबे जी कब्र काथे आ मादरसा जे कर तवा का पुछा के केतरा हिन समाज में हुंदा मोरे जे शहर में हिन इज्तिमा में जेके मानो केतरा तवा के दुनिया में मिलदा जिन करे तन्हाई में पंजे अमर ले दुआऊं घुरी करे पंजे अखियूं आलियूं कयूं हुजन पंजे मरहूम बाबे जे ले दुआ घुरे जे पंजे अखियूं आलियूं कयूं हुजन जे रब जे दर ते सवाल कया जन अल्लाह ओ मुझा करीम रब मुझे पोड़े बाबे जी पार थई मुझा करीम रब मुझी पोड़ी अम्मा जी पार दी यकीन जाने दुनिया में वनी गौर कंदो हे सबक मिसरिया पर होने जो नजर पवे दी मोहम्मद करीम अलैहि सलाम जी सीरत तय्यबा दे पढ़ो सही मुस्लिम किताबुल जनाइज या सबाब के मा युकालु इंद दुखुलिल कुबूर हदीस आदो नबी करीम अलैहि सलाम जे हदीस से पस मंदर ते नजर पवे थी हदीस से सियाक व सबाब ते नजर पवे थी ये मालूम थे दो नबी करीम अलैहि सलाम के फनी अमर खो विछड़े लगभग 50 साल थिया लगभग 50 साल और कदा हलियो मुसलमानों अज आऊं तमाने मुआशरे में रहंदा यकीन जाने महीनों गुजरियो अब्बू अम्मा विसरिया साल गुजरियो अब्बू अम्मा विसरिया साल 4 साल गुजरिया अब्बू अम्मा विसरिया याद रख जा मुसलमान है मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो तरीको नागे है मोहम्मद करीम अलैहिस्सलाम दी सीरत दिखा जो 50 साल जो अरसो गुजरी वा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के पंज अब्बू याद पंज अम्मड़ याद नबी करीम अलैहिस्सलाम रब जे हुजूर दुआ कई अल्लाह मुखे मुझे अम्मड़ जी कब्र दिखारी वने रब जे अमर सो अम्मड़ जी कब्र दिखारी वई नबी करीम अलैहिस्सलाम अम्मड़ जी कब्र ते आया अम्मड़ जी कब्र दे मामला के याद करे रब खो दुआ गुरंदा अल्लाह मुखे इजाजत मिले मां अमर जी बख्शिश इल्तिजा सवाल तुझे दर ते कया रब जे तरफों मना कयो वियो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे अखिन में लुड़क करी आया की लुड़क करी आया हदीस में तो बाबा का रसूलुल्लाह के सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अबका मन हौला अरे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम बनी अमर के याद करे बनी अमर जो खुरवी मामलात के याद करे एतरो रोना हदीस में तो अबका मन हौला जेके असहाब गधा रसूलुल्लाह के दिसी सेव रोड में लगी गया भले एकड़ो साबित ये फरमाइंदो फरमाया तो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सो गड मुजी जिंदगी गुजरी वईया पर याद कोने जो मोहम्मद के हालांकि मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के मुख्तलिफ मौकन दे रोंदे डिठो पर फरमाया जेतरो अमर के याद करे अमर जो खुरबी मामलात के याद करे अमर जी बख्शिश के याद करे जेतरा मोहम्मद रुनाहा एतरो रोंदे मु कदे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के कोन डिठो पेरी गाल वनी बोलियो केरा समाज में वो केड़ो पुटरा यकीन जानो नी गोलियो केड़े तबके में आ केड़े शुबे में आ अज चमदो आ मुके बच्चन जी वडी सोचा न्याणी जी वडी सोचा पुटरे जी वडी सोचा घर जी वडी सोचा दफ्तर जी वडी सोचा पर मियां बुध जखन तुझो अब्बो न हुजे हा तुनी अमर न हुजे हा तुनी परवरिश न थे हा तुनी तरबियत न थे हा तू दुनिया में न हुजी हा केडी वडी बदकलिबत कम क्लीचे भी कम फहमी चे भी सब याद थई अब्बो अमर याद कोंदे पेरी शे रसेली मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी सीरत दवा के सबक रे थी जिते बाकी सब कम कयो दा अज को तहियो कयो बार पंजे अब्बे अमर जी बख्शिश ला दुआऊं घुरबियो रोई पंजे रब दे दर ते अब्बे अम्मा जी बख्शिश सवाल कबा जेका जाई काने का बी गाल सा तवागे यकीन आयो कोई एडी शे जकर हिकड़ी से समझ में अची वने समय जुर्म खत्म थी वने अज माशरे में गीबत आमा नफरत आमा धोखो आमा जुल्म आमा ज्यादती आमा 24 कलाकन जो जकर मामलो ॾिसूंदा त कचहरी जो अक्सर हिस्सो गीबता अक्सर हिस्सो तोहमता अक्सर हिस्सो के जी बुरे मामले में जिक्र थींदो आ जेकन असांजा मामलात ॾिसूंदा हिकड़ी शे जेकन असांजे ज़हन में अचनि सब कम सिधा थी हालांकि गीबत के दो खुद हो कम्मा रुगो अबू दाऊद शरीफ पढ़ो अबू दाऊद जे अंदर किताबुल अदब जे अंदर बोता ही बच्चे बाप ने हदीसूं पढ़ो नबी जी फरमायो एकड़ा मानू ॾिठमो ड्रामे जा नूह दन किथे ॾिठम जहन्नम में नूह ड्रामे जा पंहिंजे जिस्म के पंहिंजे मुंह के पिया मरोड़न पिया जख्मी कर कुछ में केर सिवे दुनिया में गीबत करण वाला नबी सिगड़े मानू के ॾिठो के साहबी के बारे में बुरा जुमला पे चई या सुनबी दाऊद जे अंदर सब किताबुल हुदूद जे अंदर हदीस सब बाब रजम माइज बिन मालिक जे अंदर हदीस मौजूद है एकड़े मानू के ॾिठो के साहबी जे बुरा कब जुमला पे चवे उन जी गैर मौजूद वो दुनिया छडे वियो हुजे उन जे एकड़ा अणवणदड़ के जुमला चे नबी से ॿुधी वरता पर नबी से मना कोन कयो उन करे छा पियो करे मौके जो इंतजार करे थोड़ा अॻिते विया
और इस मजे तो अॻिते जाते पहुता रस्ते जे पासे में ॾिठो को ढूंढ उछलियो पियो आहे, को मुर्दार उछलियो पियो आहे। नबी जी बीवी पुछा के इहो फलाणो किथे आहे, यो काफ़िले में जेको गॾो इहो किथे आहे? गजरे में हज़रत साईं मौजूद आहे, हुकम कयो। नबी जी फरमाया वञ हिन ढूंढ मां कुझु खाई पी ड्रो करे आ। असां हैरान थी विया, उहो माण्हू चए साईं ढूंढ मां माण्हू कीअं खाईंदो? नबी जी फरमायो जेको इतां तूं खाई पी ड्रो करे उथी न, इहो कमु हल्को अथई, तो कंहिंजी गैर मौजूदगी में न जेको के फलां माण्हू जो तस्करो कयो इहो गुनाह वॾो अथई। अॼु असां अबे जी गिला, अम्मा जी गिला, भाउ जी गिला, भेण जी आही मौज़ू ई हो। हिन सां जहिड़ो छा चए ले कोई यकीन ॼाणियो अॻिते वञो। माण्हू मस्जिदूं छॾे विया, बाबा जहिड़ो जमातूं छॾे विया, बाबा ही मसलो थियो। टसल जंग झेड़ो रुगो हिकिड़ो कम असां में अचे जेको नबी सी सेखारे विया, वो आही कोन, वो कहिड़ो ॿी ॻाल्हि हिकु अहम ॻाल्हि पिछले मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ने जेकॾहिं रब खे राज़ी करणु चाहियो था दुनिया वारनि खे माफ़ कयो। यकीन ॼाणो जे माफ़ी जो जज़्बो जागी पए जेको अॼु कोन्हे को, केतिरा बसी दावा की कोन्हे को। जेकॾहिं हुजे हे ज़बान में छो थी ग़ीबत निकिरे, छाजी कावर छाजो भरिया पिया। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी सीरत याद असे थी, याकूबी पंहिंजे अंदरि पैदा कयो। उहो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जेको जन्नत जी राह ॾेखारण आयो, कामयाबी कामरानी जी राह ॾेखारण आयो, दसे थी बुर्दबार बणजो, हलीम बणजो, अहिड़ा बुर्दबार बणजो। दुनिया छाती ते दुनिया जी ॻाल्हि में की दुनिया वारनि जहिड़ा थियण जी कोशिश न कयो। नफ़रतनि जो जवाब नफ़रतनि सां न, दावतनि जो जवाब दावतनि सां न। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम तालीम ॾींदा जेकॾहिं मुंहिंजे रस्ते ते हलो था त माण्हुनि खे माफ़ कयो, जेको असीं कयूं कोन था। नबी सी केतिरे क़दुरु कंदा हा। तव्हां पढ़ो हदीस किताब सही बुखारी जे अंदरि, तव्हां पढ़ो किताब ज़कात जे अंदरि पढ़ो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाईंदा हिकिड़े ॾींहुं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असहाब जे साम्हूं सामान वग़ैरह को तक़सीम कनि पिया, और सामान में किन खे थोरो ॾिने, किन खे घणो ॾिने, वरी वजूहात ॿिनि जॻहनि ते लिखले। नबी सी ज़रूरत खे ॾिठो, या उन्हनि जी कैफ़ियत ॾिठी, हे नवां मुस्लमान थिया आहिनि, सभु शइ क़ुर्बान करे आया आहिनि, उन्हनि खे घणो ॾिनो। हिकिड़ो माण्हू हुयो, उन वरी परे खां बीही करे तबसरा कया, चए थो ही जेको मोहम्मद करीम अलैहिस्सलाम तक़सीम जो करे न, या तक़सीम अदल वारी कान्हे का, मां उदिल फीह इंसाफ पाण करीब न पिया कर। ही जेका तक़सीम आहे इन में अल्लाह जी रज़ा ऐं ख़ुशनुदी मक़सूद कान्हे का। के माण्हू ॿुधो अची नबी से रसींदा साईं तव्हां ही जेको विरहायो पिया न, तव्हां ते तबसरा पिया थिया, मुरे वारो जेकॾहिं असां मौक़ो हुजे छा करे। असीं त ताड़ में वेठा हूं, चार ॿुधाए अठ ॿुधाए कहावतूं मशहूर आहिनि, ईट का जवाब पत्थर से, हे असांजी ज़िंदगी आहे। पर मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे कन ते जेॾी महिल ख़बर पई पाण करीम अलैहिस्सलाम जन हिकिड़ो ई जुमिलो इरशाद फरमाया, पाण फरमाईंदा रहीम अल्लाहु मूसा, अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम ते रहम करे। लक़द ऊज़िया बिअक्सर मिन हादा व सबरा, अल्लाह जे नबी मूसा अलैहिस्सलाम खे वॾियूं तकलीफ़ूं ॾिनियूं हुयूं, पर अल्लाह जे नबी मूसा अलैहिस्सलाम उन्हनि शयुनि ते बि सब्र कयो। मां मोहम्मद इन शइ ते बि सब्र थो कयां, मूं इन खे दरगुदर कयो। वञी ॻोल्हियो किथे आहे दरगुदर, मूंखां अॻु में ॿुधायो न, दीन तो जे अॻे कुझु बि कयो आहे, आज दीनी इख़्तिलाफ़ आहे उहो पंहिंजी जाइ ते, पर जेकॾहिं दुनिया बि मामलात केतिरे बि हद ते पहुची वञनि, 3 ॾींहनि खां बाद में कावड़ छाजी। पहिरीं सिफ़ में बीठो अचे थो अधे सां कोन थो ॻाल्हायां, पहिरीं सिफ़ में बीठो अचे थो अधी सां कोन थो ॻाल्हायां, पहिरीं सिफ़ मां बीठो अचे थो अधे सां ठा कोन्हे, पहिरीं सिफ़ में बीठो अचे थो अमड़ सां ठा कोन्हे, पहिरीं सिफ़ में बीठो आहे हुन सां नफ़रत जो इज़हार, हुन सां नफ़रत जो इज़हार। हर मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी तालीम याद जेकॾहिं पंहिंजा घरड़ा जन्नत में जोड़णु चाहियो था, पंहिंजे रब खे राज़ी करणु चाहियो था, अॼु खां बाद में इहो कमु शुरू कयो। दुनिया वारनि जे मामलात खे ॾिसी दुनिया वारनि जे पोयां कोन पवंदासीं, रब ख़ातिर माफ़ कंदासीं। पर में टीं ॻाल्हि बदखा कंहिंजा बि न थिया, छा अल्लाह करे अल्लाह असांखे बचाए, कंहिं न कंहिं जा ते बदखा नज़र अचूं था। ख़बर पई न फिलाणे जो नुक़सान थियो आहे, चई त नथा सघूं पर ख़ुशि थिया तूं, भले नथा थी चङी आहे, छो त असांजे माशरे में आऊं त न खोपड़ी जो जाइज़ो वठूं, कंहिं न कंहिं सां अणवड़ता है। अल्लाह को स्पेशली फजल फरमाए, रब को स्पेशली कहते मेहरबानी करे, ज़ालिक फज़लुल्लाह युतीहि मन यशा, वगरना उमूमी तौर ते कंहिं न कंहिं सां नफ़रत, कंहिं न कंहिं सां असांखे ख़बर पए ख़ुशि थींदा आहियूं। चई न सघंदा आहियूं मंदिरों अंदरि, बल्कि घणा त अहिड़ा आहिनि उन्हनि माण्हू पासे में छॾिया, साईं फिलाणी सां ॾाढी थी, हाँ ॾाढो ख़ुशि थींदो,
मिलाने की बुराई अरे तो के खबर रंग चरिया भी चार तो क्यों बुधाए आए नमाजी आए मौली साहब टोपी बाए दाढ़ी बाए तौहीद बाए सुन्नत बाए भलो सरजे तो अरे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी सीरत जे को सबक दी रे फिर मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जिन के बारे में रब फरमाया कुल इन कुंतुम तुहिब्बुनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। चाहे थार पसा के पंजो महबूब बनाए हिकड़ी वार दो पान फरमायूं मु मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे पोया लगी पाओ गुनाहन दी माफी कपे मु मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे पोया लगी पाओ वमन युतिल्लाह व रसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअमा अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीना वस्सिद्दीकीना वश्शुहदाई वस्सालिहीना वहसुन उलाइका रफीका। तो फरमाया कि मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा सच्चा पैरोकार बनया अरे तव्हां त जन्नत जो सवाल कंदा आहियो तव्हां त जहन्नम खां बचण जूं ॻाल्हियूं कंदा आहियो रब जो सच्चो क़ुरान जी इब्तिदा ईअं थींदी आहे पर में अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीह सारी दुनिया में नजर कंदो सब खां सच्चो अल्लाह जो कलाम क़ुरान आहे। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अंज़ला अला अब्दिहिल किताब वलम यजअल लहू इवजा हर किस्म जे टेड़ खां ऐब खां खलल खां रुखने खां हर किस्म की बुराई का पाक रब जो कलाम है इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्रा व इन्ना लहू लहाफ़िज़ून। कुरान हुआ इन्हें जा नाज़िल करने वाला बसी इन्हें जान के बान बसी वो कुरान आज फरमाई या अय्युहन नास क़द जाअतकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम व शिफ़ाउन लिमा फ़िस्सुदूर। ओ मोरे जा मुसलमानों शख्सियत में मुतासिर थी करे चवंदा आहियो यार हिंदे तकन जो ही शादो चवे यार हिन दे तकन जो ही शादो चवे ए वडो इल्म वारो आ हिन जी गाल बुधो ए वडे फजल वारो आ हिन जी गाल बुधो ए वडे अमल वारो आ हिन जी गाल बुधो पर को फरमाया मुझे कुरान दे मुतवज्जे जो है कुरान मुजी नसीहत था ए कुरान मुजो पैगाम दा हादा बलागुल लिन्नास ए अल्लाह दे तरफा तुम्हारे पैगाम आयो आ इन हादल कुरान यहदी इलल हक ए तमा के हक दी राह दे सरीदो आ रब जो कुरान फरमाया तो जन्नत न जन्नत में तमा के नबियन जो पड़ोस नसीब थींदो हमेली अज तमा थी सके तो 14वीं सदी में जाला आयो थी सके तो 15वीं सदी में पैदा थियायो करे सोचीदा होंदो वा सहाबा जो ज़मानो वा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे साथिन जो ज़मानो वा इब्राहिम अलैहिस्सलाम जे साथिन जो ज़मानो वा याकूब अलैहिस्सलाम जे साथिन जो ज़मानो वा यूसुफ अलैहिस्सलाम जे साथिन जो ज़मानो अल्लाह फरमाया तो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा ताबेदार थी ॾेखारियो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा वफादार थी ॾेखारियो जेके मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा वफादार बनबा फरमी फउलाइका मअल्लज़ीना अनअमा अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीना वस्सिद्दीकीना वश्शुहदाई वस्सालिहीना ओए त नबियन जा साथी चेवा सिद्दीकन जा साथी चेवा शहीदन जा साथी चेवा सालिहन जा साथी चेवा सब जन्नत में माना सदाई सदाई जेला वगात दसे थी दिल में झाती पा इस के जो बदखात को भी के ताड़ में तो कौन बैठो फिलाने जो बेड़ो बुढ़े तो ताड़ी हो जाए ये से आए तो कन तो मियां जे अथई ना याद रख जा तो के मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी बात समझ हथी का नहीं बेड़ो गोली बजायो या रसूल सल्लल्लाहु या अल्लाह जा हबीब तमा तेरे उदरे दी का वदी को सतनी आयो अंदर में इंदा शाहो हो जने ताई वार मते पथराव कयो नंढा वडा पोड़ा पका सब गर्जी करे मुजा मुखालिफ बनया हत्ता के छिछोरा होते पत्थर वसाइंदा केरा जेते पत्थर वसाया पिया वने उहा जात जो कुरान फरमाए दो फरमिया अय्युहल्लज़ीना आमनू ला तुक़द्दिमू बैन यदैल्लाहि व रसूलिही वत्तकुल्लाह इन्नल्लाह समीउन अलीम। अबू बकर उमर के उस्मान अली के तलहा जुबैर के सअद सईद के उम्मत दे अव्वलीन मोमिन के चयो पे वने खबरदार मोहम्मद खां वगते न वध जाओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ इन जो सारी खबर ते न वध जाओ पढ़ो सही बुखारी किताबुल वकाला बाब मौ वक्कल रजुल रजुला काफलो हले पियो बिरड़ा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जने पंजी सवारी ते सवार न साहब सवारी ते हलन पे पैदल हलन पे हदीस में जगह तो रस्मैया सैयदना अब्दुल्लाह बिन उमर जी जे कडाची हिट्रा हड़ हुई ट्रा का दे नबी से जी दाची को थोड़ो अगते निकली होया उमर जी कहां निकली ओ अब्दुल्लाह खबरदार कोई चक्कर पंजी सवारी है छापियो करी
तुझी सवारी मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी सवारी का अगते निकरो पी वने पोइते कर पंजी सवारी के ओ हे तो सवारी जी गाला बल्कि रब जो कुरान फरमाइंदो वा रब फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा नाजैतुम रसूला फक़द्दिमू बैन यदै नजवाकुम सदका। हे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो शान यकीन जाने खलकत में को हम पल्ला नजर ही न सोचे कि ओ ज़ात जो फरमाए ओ मोमिनो ओ ईमान वारो ओ असहाब दी जमात। हे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो शान दा वजह इंसान गालान चायो दा तेरा रब जे नाले ते शुक्राने जे तौर ते सदको कयो को मोहम्मद संगालायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हे तो शान दा सदको दी वजह सामो चन या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफऊ अस्वातकुम फौका सौतिन नबी वला तजहरू लहू बिल कौलि कजहरि बादिकुम लिबाद अन तहबत अमालुकुम व अंतुम ला तशऊरून। खबरदार भले सदको करे छो न चो खैरात करे छो न चो पर जने मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे सामू वेहो दा खबरदार पंजे लपो लहजे ते कंट्रोल कजो जे आवाज वडे में गालाया व अमल बर्बाद थी दो। अरे हे आ पर में इन्नल लज़ीना युनादूनका मिन वराइल हुजुरात अक्सरुहुम ला याकिलून। पर में मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे हुजरन जे बाहरों वडे सद न गालायो अरे वडे सद पंजी जाए दे पर में ला तजालू दुआ रसूल बैनकुम कदुआ इबादिकुम बादा। खबरदार जी हिकमे के सरीदा ओ फलाना नालो खरदा ओ अब्दुल्ला ओ अब्दुल रहमान ओ अब्दुल हलीम ओ अब्दुल अलीम। खबरदार जी हिकमे के सरीदा मुझे मोहम्मद के इए न सरीदा गयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। और खण इए जमा जमीन पे सब का वडी जेका अदब जी हकदार एहतराम जी हकदार असमतन जी हकदार रफतन जी हकदार शरफन जी हकदार का शख्सियत आई बिगड़ा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम पर जिताई में पत्थर वार न पत्थर हणी हणी बेहोश करे किराए मालिक जबलन जो फरिश्तो मोकलियो पाण करीम फरमाइंदा मुझे अखु खोली जिब्रील भी बीठो वा जिब्रील सा करे जबलन वारो फरिश्तो बा जिब्रील चवन लगा हाय मोहम्मद करीम अलैहिस्सलाम मो सा गद जे को आन जबलन वारो फरिश्तो वा के रब जे अमर सा आयो वा चवे थो इन शित अन उतबिका अलैहिम अखशब। इजाजत दो अज ताइफ वारन के तमा की तकलीफ दी याद अल्लाह ताइफ वारन का नाराज इजाजत दो ए ताइफ ते बिन पहाड़न जे विच में या बिन जबलन जे विच में इजाजत दो फरिश्तो ते तो ने बिन पहाड़न के मिलाए छडी ताइफ वारा मिट जीवन ए ताइफ वारा के रखो मुवहिद खुश नहीं और टाइम के हक्का यकीन जानो चेक को लेवल हनोन गुस्सा बेअदब मोहम्मद करीम अलैहिस्सलाम पे फराव करने वाला पर दुनिया के पैगाम मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे दिल के नजर कयो पाक दिल जा मालिका काफिर छोन हो जान जालिम छोन हो जान पर मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमायो इन शरिया इजाजत को नीदम बल्कि अन अर्जू अयखरिज अल्लाह मिन अस्लाबिहिम मन यअबुदुहुम वला युशरिकून बिही शैया। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमाइंदा आओ इन शरी इजाजत को नीदस इनन के गर्क कयो वने इनन के बर्बाद कयो वने और रब जे दर ते इन शे जो उम्मीदवार अल्लाह इनन जे नस्लन में तौहीद वारा पैदा कंदो। ओ मोरे वारो इन गालन ते गौर कयो है मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी सीरत पिछड़ा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम एदा दिल जा बेहतर होया जो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम काफिर जा बद खाना पत्थर बहान वारन जा बद खा कोना इतनो सबक तुझे सामो रखन चाया तो जगन चाही तो दुनिया में लजा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो पैरोकार बन जी करे लजा दुनिया अज खऊ तहियो कर दुनिया में के जो बद खा कोने पड़ो। चौथी गाल नबी जी सीरत दसे थी जिथे आही घर में ऑफिस में दफ्तर में मजलिस में जेडे वनी थो न जेके गड थई न उन जो खैर खा भलो बैठा जेड़ी जरूरत काने घर की जरूरत काने कावड़ न देखा गाल गाल ते काना तुमका सखियों मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जिथे वे ही मोहब्बत अदब एहतराम यकीन जाने उन जमाने ते नजर थी पवे कई मानू मुसलमान इन जे करे था नबी सी जा अखलाक दिसी अज घणा मानू मस्जिदूं छॾे छॾे असां जा अखलाक दिसी घणा मानू असांजूं मजलिसूं महफ़िलूं छॾे अखलाक दिसी केॾो फ़र्क़ु आहे उन ज़ात जा अखलाक दिसी मानू मुसलमान थींदा अज मानू असांजा अखलाक दिसी दीन खां दूर थो वञे
सब ढूंढा सही पे आ जाओ एडा यकीन अरे हे कबूतों से सदाई मदीने में घूमते नजर पवे थी हसनैन करीमैन कुलन के सवार ही तसा बुदो खुदो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम नमाज में बिछान बूटी कच्छ ते खणी करे बिछान हेत नजर पवे थी मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जन न्याणी आई पाण करीम इस्तिकबाल में उठी पिया ही तो नजर पवे थी मोहम्मद करीम अलैहिस्सलाम कुर्बानी जो गोश्त ईंदो आ फरमाईंदा वनी तक़सीम कयो पर सब खां पहिरीं पहिरीं खदीजा जी सहेली खे ॾेई अचो ही तो नजर पवे थी मोहम्मद करीम अलैहिस्सलाम पुछा कई थी वञे तव्हां खे सब खां वंडर केरा पाण फरमाईंदा आयशा मियां हे त रत जा रिश्ता हा हे त घर जा भातिया पर यकीन ॼाण जे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी सीरत पढ़ी ॾिसने जेको वेझो आयो जिंदगी भर तबसरा कंदो वियो मोहम्मद खां बहितर को आहे कोने को सल्लल्लाहु थी ॾेखारियो रुगो हिकड़े मिसाल ते गौर कयो छात मिनड़ा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम पंहिंजे साथियुनि सां वर्ताव कंदा हुआ पंहिंजे घर में हुजी पंहिंजो लहजो सवार दफ़्तर में हुजी लहजो सवार मस्जिद में हुजी लहजो सवार सियासत करी पंहिंजो लहजो सवार तबलीग करी पंहिंजो लहजो सवार जिथे जिथे हुजी ईअं कर जी मोहम्मद करीम अलैहिस्सलाम कंदा हुआ छा त ख़ैर खाही जा जज़्बा बुज़ुर्ग हाकिम खे पढ़ो किताब निकाह पढ़ो बल्कि ॿी हदीस वगैरह सही मुस्लिम के अंदर किताब सलात के अंदर बाब फज़ल सुजूद वल हस अलैहि नबी सिंह जो साथी कराऊं तो सिंधी में सादा जुमला चवा फकीर रो साथी सैयदना रबिया बिन काब उन जी गुरबत जो तवा जामो तस्करो कर सदरो मां कम केड़ो तो करे रात जो नबी सिंह ले सारे जे दीहन में सारे जी रातन में पानी गर्म था कर नबी सिंह तहज्जुद जी नमाज पढ़ा यार हे मुसलमान हा जेके अल्लाह जी रज़ा देला तहज्जुद जे टाइम ते निंड्रू भेटायो रसूलुल्लाह जे दर ते वेठा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कि भी केड़ी असी वेही पंहिंजी ज़्यादती ज़िक्र कई हिनका ज़ुहर पढ़ी कांदी दे असर पढ़ी कांदी दे मगरिब पढ़ी कांदी दे छाती चोरी करे जो तो दीनदार छाती चोरी करे जो तो मुसलमान छाती चोरी करे जो यार नबी सी सा मुंहिंजी मोहब्बत आड़े कूड़ो वा यकीन जान तू ठल्लो ठेकेरा है हा मोहब्बत वाला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सारे जी रातन में नमाज ले उथन सैयदना रबिया बिन काब पानी गरम कयो वेठो वा हिकड़ी रात ॿ रातूं टे रातूं आखिर कुछ रातूं गुजरियो पर नबी सी फरमायो सलिया रबी रबी घुर छा खबई हे मोहम्मद करीम अलैहि सलाम जो प्यार हुयो पंहिंजे गॾु घुमण वारनि सां गॾु हलण वारनि सां सरदार बेड़ो तो ज़ाहिरी ॻाल्हि आहे तरिया या बेड़ियूं इमाम एड़ो तो मुक्तदी बेड़ा हुंदा वॾो मौक़ो मिलियो वरी मोहम्मद करीम अलैहिस्सलाम चवंदे पिया सलिया रबिया रबी घुर छा खबई सैयदना रबिया रज़ी अल्लाह तआला अन्हु हालांकि खोड़ सारी शयूं घुरी सघिया पे पर यकीन ॼाणियो अहिड़ो सवाल कयो सम्झा तो सारी दुनिया जा सवाल हिकड़े पासे सारी दुनिया जा खजाना हिकड़े पासे पर रबिया उहा दौलत घुरी आ जो ज़मीनन में आसमानन में बल्कि इए चवां त जन्नत में बेहड़ी का दौलत काने का केहड़ी दौलत हद करे तो इन्नी असअलुका मुराफतक फिल जन्नह वो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम चाया तो अज तो तवां सां गॾु आया चाया तो जन्नत में तवां सां गॾु हो जा नबी जी कोन जो यार रबिया केड़ी गाल कही हल्की का शुक्र ना और फरमाते भाई निया ला नफ्सी का भी कसरत सुजूद जो नहीं आशे चाहिए तो रोज का नमाज पढ़ी नफिल पढ़ अल्लाह अल्लाह कर घना चंदा नदा नमाज में छाए रखो अरे ये तू जी खोपड़ी जो सवाल आ यकीन जान जो मोहम्मद जे ज़बानी बुधण चाहिए तो बुध नमाज का मथे का शे ही काटे अजे तू जी गाल नमाज में छाए वाकई तू चंदे तो इल्म अकल शूर आए कोने असि तोड़े कन कुंदा दी असा जे हरफ आखिर खलकत में मोहम्मद करीम अलैहिस्सलाम और में नफिल पढ़े रबिया तुझे दुआ तो खुदा हुजूर हाकिम ने तुम्हारे हवाले में किताब निकाह जो एक दिन नबी से रबिया के फरमायो अला ततज़व्वज रबिया शादी को तो करी ते दोला वल्लाह या रसूल अल्लाह अल्लाह के रसूल मुझे को इरादो ही कोन वरी बेवार नबी से पूछा गई अला ततज़व्वज रबिया शादी को तो करी अल्लाह जो दोने वारे भी चेम पर बेवारे दिल में सोचन तो न ये छो चवा छो न इया इते भी ये जुमला चवा साईं
मुझी मर्जी कोने मुझा फैसला तव्हांजे हथ में अदब तो ॾिसो न एहतराम तो ॾिसो न जुमलन जो इंतिखाब तो ॾिसो न फरमाया टे मर्तबा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को जिन का वरी पूछा गई और फरमाया रबी अला का तज़व्वज शादी छो न तो करी के दर्द कर भाई मुझो केड़ो फैसलो आ तमा जो खादिम आया जे को मुझे ले तमा फैसलो कयो अखिन ते तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया रबिया मुझो फैसलो यदि शादी कर जदों मर्द कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रबिया की जिंदगी दी सादरी गरीबानी मुखे के रिश्तो दीदो आऊं पंजा मामलात की हलाइंदस नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया रबिया वन ओ फिलाने अंसारी वट वन फिलाने अंसारी के मुझा सलाम दे उन्हें के चो पंजी न्याणी जो तोसा निकाह कराए सैयदना रबिया रज़ी अल्लाह तआला अन्हु आज मुझा तमाजा समाजी माशरे में यकीन जाने दोस्त हुंदा साथी हुंदा नौकर चाकर हुंदा असा जो केड़ो सलूक आ असी ती यकीन जाने पहले अब्बे अम्मा ले बहादुर बनिया दावर तू अब्बे अम्मा जो सामो जमान है तलवारा ये हक सा जो बंदूका याद रहे मुसलमानों है दीन कोने को मोहम्मद करीम अलैहि सलाम की सीरत ते नजर कयो मिर्नी सा खैर खायू कदे नजर ईदा मिर्नी जो मददू कदे नजर ईदा पान करीम ने फरमाया रबिया ओ फिलाने अंसारी वट वने के मुझो सलाम ने वनी करे चीज पनी न्याणी जो तो सा निकाह करे सैयदना रबिया या मोटी आया अलकंदा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमा निकाह जो दस दिनों पर मुझा साईं मो वट हक मुहर जा पेशाब कोनन के माने ते साहब के फरमाया झट कर जल्दी में रबिया के हक मुहर जा पैसा है रबिया जी शादी है सैयदना रबिया हक मुहर जा पैसा गणी जो होते अली में तो बड़ी मोटी आयो अज करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निकाह थियो पर तमा जी तालीमा वलीमो छण गुरजे पर रब जा हबीब रबिया जी हालत तेरी आ के वलीमे जी सग काने का पर में वज अमर आयशा जो दरवाजो खड़काए पूछा करे आ मोहम्मद जे घर जे अन्न हुजे तो घुराए वठ सैयदना रबिया रज़ी अल्लाह तआला अन्हु नबी करीम अलैहि सलाम जे घरा मालूम कयो हदीस में जो कुछ अन्न मिलियो आ खणी आयो आ और अन्न ठले के छा कजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी हुक्म फरमायो वने फलाने सहाबी रे उन्हें के चोज तो के को बकरो रे को गोश्त जे ला को जानवर दे सहाबी सब ने इयो कयो वरी शादी के गुजरी गुजरिया हल करे दो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुजा मामलात भेद गुजरी या पर अगते मामला की हलदा पान करीम अलैहि सलाम फरमाइंदा रबिया गणती न कर फिलानो जे को जमीन जो टुकरो आसा तुझे हवाले था क्यों वनी पंजे घर जे मामलात के संभाल अरे रब जे कुरान इए कोन चयो हो वमा अर्सलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन और मोहम्मद करीम ने सलाम तो जहान दिला रहमता यकीन जान ये ठल्ला जुमला न हुआ मोहम्मद करीम ने सलाम दी जिंदगी ते नजर पंदव बिठो मोहम्मद करीम ने सलाम तवा के मिन्नी जेला रहमतू नजरी दो मिर्नी जेला बरकतू नजरी दो हदीस चौथो जुमलो रसे दो ए मुसलमान तुझे सरदार जी सीरत तो के रसे दी जिथे हुजी जी जाए पे हुजी ये रहो ये गाला ये पेशच ये तुझा मामला तुझन तुझी जिंदगी में तुझे मोए खाबो तुके केर बुरे लफ्ज़ न याद न करे जकन दुनिया में तू ये कम जुल्म ज्यादा तू कंदो वती अगे जुबान सो वठनी दो वती केनमल अमर के तानो केनमल बाबे के तानो केनमल भाइरन के तानो केनमल भेनरन के तानो केनमल हिंसा यादती केनमल हिंसा यादती याद रखी छर जाने करे इने वाट पे तुके मौत आए मोहम्मद करीम अलैहि सलाम जो पैरोकार नहीं पंजी गाल नशा तवा के नबी सीरी सीरत नसे दी दुनिया में तवा ते कर एहसान करे हयाती न विसार अजीज विसार बैठा ये जो को असांजे सब का वडो त असां ते एहसान के कया अब्बे अम्मा ॾिसो माशरे में आए बोल हलिया कुरान दे तो वला तकुल लहुमा उफ़िन बुध इन कोड़ी के घट न समझदा ते झूना ने छा कंदा तू महीने ते थोरो मानी जो गिरा दीन तो बीमार थिया न तू दवा वठी दीन तो हाणे तू चे तो सारे दुनिया जा किस्सा इन्हनि खे ॿुधाइणा जेको आयो मुंह में कार खबरदार खलकत में ये झूना उन असमत जा मालिक थे अरशन वारो अल्लाह तो चे मुझे तरफा पाबंदी थी उफ न कजा हिते ओ बलके पे इमाम बुखारी जी कब्र ते अल्लाह करोड़े रहमतु नाज़िल करे कबीरुल वालिदैन पढ़ो एकड़ी फसल कायम कयो तो मां पी जे अदब जो बया हदीस केड़ी आदाऊं दमगर जी दी हदीस आदाऊं तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो कान करीम में फरमाया जने खतीब खुतबो दे
तो खुतबे जे दौरान जे देर सां चो तो बरकात नमाज पढ़ो तो चुप करे वेही रहो मजाल जो तमा लफ़्ज़ कढो ॻाल्हाए में जुम्मो ज़ाया थी वेंदो वरे वारा तव्हां खां पुछां थो किताब बिरुल वालिदैन बहस पियो हले माउ पीउ जे अदब जो हदीस आई तो जुम्मे जे खतीब जे खुतबे जे दौरान लगल आयो केड़ो तालुक ओ यकीन जान अल्लाह ने मर्द मुजाहिद की कब्र ते करोड़ रहमत नाज़िल फरमाए इते इने सोच सा इने हदीस के आंदऊ जे खतीब जे अगिया गालहाण जी इजाजत कोने तो कोड़े अब्बे ए अम्मा जे गालहाण जी तो के इजाजत दिनी है जिन जो अदब पर दवा के बताए नसीब जे उन्हनि ते बवस्यो पऊं जरे ते मिसले मोहम्मद करीम इस्लाम की तालीम नजर करे थी हिकड़े चक्कर के तमा सा एहसान करे हयाती गायो मिसाल तो खोल दिला है को मिसाल हदीस किताब सही बुखारी में किताबुल जिहाद में इमाम बुखारी को बाब आंदो मजहज गाजिया तो तेरी हदीस आंदो तो नबी के सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कहा साहब शुक्र निठो नोट कयो नोट कदा खिलनी नोट कंदा घोड़ा गड़दा घोड़न गड़न जो नोट कंदा खुशी फरस चेहरो बहकी पंदो इहो नोट कंदा गम जे करे चेहरो मुरझाए जी वेंदो उहो भी नोट कंदा तू होया ही दीनदार असां वटि जॾहिं हे शयूं न आहिनि त असीं नोट कयूं था पर ॿियूं शयूं दुकान में छा बचो हितां छा बचो हिते छा थियो सियासत थी करे हुननि जो रुख मोहम्मद करीम इस्लाम जे नज़रनि ॾांहुं पाण करीम जी ज़ात ते वियो असाब सुगरन ॾिठो त मदीने में हिकिड़ी झूरड़ी सैयदा उम्मे सुलैम नबी सी अक्सर उम्मे सुलैम जे घर दा वञे ॻाल्हियूं हिकिड़ी त नबी सी जी रज़ाई मासी जी ॾिठो त रिश्तेदार ॿिया बि उम्मे सुलैम में हिकिड़ी ख़ुसूसियत आहे आख़िर हिकिड़े ॾींहुं पुछा था कनि अलकंद या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुधायो केड़ी वजह केड़ो सबब अल्लाह जा नबी तुम्हारी अक्सर दिसूंदा तो उम्मे सुलैम जे घर वीदा आयो फरमाइंदा हो तो जो सवाल हक का पर बुधो मोहम्मद करीम अलैहि सलाम जो जवाब कुतिल अखुहा मरिया इन जे भा के मुंह के मार के दा मोकलियो होयो एकरे सफर दे मोकलियो होयो मुझे हुक्म ते वयो होयो अल्लाह जी राह में शहीद कयो होयो उन्हें जे करे उन्हें का बाद में इने खानदान सा मुझो गहरो ताल्लुक आ इने जे करे मुके तमा बार-बार दिसायो उम्मे सुलैम दे दुआ सारी दुनिया वारन जे सामो नसीहत आजे के तवा ते एहसान कर थोड़ा कर मेहरबानी कर कुर्ब कर करम नवाजियो कर खुदी शरे मोहम्मद करीम अलैहि सलाम नी तालीम कर के सारी दान क्यों आज दुनिया उभरंदड़ सिज जी सलामिया यकीन जानियो माशरे में असा के हर तरफ नजर इंदो रिश्ता बदल जो वजन दोस्तियों बदल जो वजन ताल्लुक बदल जो अज असी नमीरन जा सलामी गरीब के पूछे ही कोन कई चक्कर बुधदा आए कार्ड में सब नी जा नाला है हिंद जो कोने छडी यही है आई साहब हे भला है सब हमरा अगर क्या दी वो फिल्म छड बाबा ये चरे होने के केर तो पूछे असा वट अजकल यकीन जानियो नाराज न थे जो असी ओहे मुसलमान हूं असाले सब कुछ पैसो वा फिर उन जेकर उन्हें स्टैंडर्ड से अजू थी अचे न असी वधियत पे इस्तकबाल करा दे मरबा साईं तो पैसे आ रहे तो असा दे पर शुक्र है मूसा अलैहिस्सलाम के जमाने में बूढ़ी मरी असा जेकर पंहिंजे हालात के ॾिसूं यकीन जाने वछन कपड़न में गाड़ी में अचे बने चोटी जो जरा जुआरी शराबी छोड़ साहब के सलाम गरीब गुरबे के पूछे ही कोन मिस्कीन के यतीम जी कने सार लदी यार ही त छेली फलानी जाते विंदो पाड़े में यतीम तो पुछागा छा कुछ बन गरीब जी पुछागा छा कुछ बन अल्लाह अल्लाह मोहम्मद करीम अलैहि सलाम जी कसीरत सबक थी दे जे अल्लाह जी रवा चाहो था गरीबन जी फिक्र कयो मिस्कीनन जी फिक्र कयो दुखायलन जी बुखायलन जी सदायलन जी फिक्र कयो मोहम्मद करीम अलैहि सलाम जो रसो जो जन्नत जो रसो आज दी सारी गरीबन नो झुका फकीरन नो झुका उन जे मामला ते तवज्जो करो तो या सब कम सिधा दई मरीवे पाड़े वाले यतीम जी पूछा थी दे आज साहब तो के चवे त तो अकीदो सही रखियो तो नमाज पढ़ी कम सही आ हो तो यतीम जो हक तो सब कम कया तो जे पाड़े में बुखारो को गरीब सुमी पियो तू छातो समझी तो खा पूछा कान थी दी नबी ने फरमाया कि जो पाड़े सिरी भुखो सुमी पियो ही ड्रो करे सुतो इने के बुधायो है मोमिन कोने भले केरे उतावा करे मोटी ही कम्मा हु कम्मा हो तो ते हक का अल्लाह अल्लाह सरदार जी सीरत करे पड़ी तो की गरीब जी सार लागा अले केतरा तवा के मिसाल मिलदा एकरे मिसाल दे गौर को पढ़ो सुन नबी दाऊद किताबुल खिराज
बाब मा युकबल मिन हदायल मुशरिकीन। सैयदना बिलाल जेड़ो सादर फकीर मानू पे नबी सी वटायो चोन लगो जाई फलाने मानू का कर्ज वतो वडी वेझा थी कर्ज न पियो चुकाए सका हाने तंग कयो 10 दाबा पियो दे इजाजत जो तो भला कुछ टाइम मदीनो छडे वजा तो भला किथे को मेहनत मजदूरी करे अचा वरी इनके कर्ज दिया। नबी जी फरमायो बिलाल गालत तो कया पर अजकल मो वट कुछ कोने त आऊं तुजी मदद कया आ बिलाल तो के मोकला भला तो मदीनो छडे वज पर का कमाया पूरी मोट जो को इने के दिजा फिर मोहम्मद करीम अलैहिस्सलाम अगर जुबान बुअद दर कहां जाएगी सनाए मोहम्मद बुअद दिल पवीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फारसी दे शायर चयो खलकत में अल्लाह जेको हिन जात के शान दिनो आन तो के अल्लाह जिंदगी दे पियो गा पर तुजी जुबान थक भी हिन जात के शान कोन फटो यानी कि अल्लाह वो शान दिनो और एकड़े पासे उहा अजीम जात फिर रात जो टेम हो सिर्फ बिलाल पंजी गाल बुधाई ए बिलाल जेड़ो मानू नबी सीधो जमानो को मदीनो छडण सोलो हो खुद तो जे जे तो रात जो पर सामान सडो थोड़ो सामान वरी चाओ ते तो कोई छेलड़ी में गड करे सरांदी रखियो दम सिंच उबरे तो मदीनो छड्या जे सुबह जो इंतजार हुजे रात ने पोए पहन में तहज्जुद जे टाइम ते एकड़ो मानू दिसा पियो पुछा पियो करे बोला पियो करे ऐन बिलाल ऐन बिलाल ऐन बिलाल बिलाल किथे आ बिलाल किथे आ रात जो पोयो पहर नबी करीम अलैहि सलाम जे तरफों को मानू आयो बिलाल काथे आ नबी करीम अलैहि सलाम जे तरफों बोले तो पे पुछा पियो करे ऐन बिलाल ऐन बिलाल ऐन बिलाल सैयदना बिलाल फरमाइंदा मुंह जे मल सद बुदो ने जे तरफों जुमला बुदा मुझो हां ना हिते आ खबर दे छोटे बोली हिन टाइम ते हद करे दो बिलाल तो हिन वक्त नबी करीम अलैहि सलाम ने घुरायो आ सैयदना बिलाल फरमाइंदा मा उन्हें के मुठी करे नबी करीम अलैहि सलाम ने देवा तहज्जुद जो टाइम आ पान करीम अलैहि सलाम नी मजलिस में पोतवा पीछा तो अकेला अकेला मोहम्मद करीम अलैहि सलाम वेचार ई जो परे तो मुते नजर पवेंदी पान फरमाइंदा अब शरिया बिलाल वो बिलाल को जेले खुशखबरिया साईं केड़ी खुशखबरिया पान फरमाइंदा बिलाल तू कर्ज जे करे मदीने के छडे पेवे रब एकड़े काफर जे दिल में नरमी विधी उन्हें ताजू सामान सा भरे करे मोकलियो अन्या मस्जिद में आयू कोरन के सामान लतो कोने मस्जिद दे दरवाजे ते बाहर बीचों दे बिलाल झट कर ताजू संभाल वनी करे पंजो कर्जो ला तना सोची दो है तो मदीने जो हो और हदीस जुमलन ते नजर पवे थी ये मुखे तमा के गोया आईने मगर दसीन जुआजी साहब तू केतरे पानी में आ केतरी तुंदी दीनदारी आ पढ़ो से मुस्लिम किताब ज़कात बाबुल हस्य अल सदका बहरेन माया न रिश्तों ना तो न मिट्टी न माइट्री पेरे पेरे चक्कर मदीने में आया नबी करीम अलैहि सलाम ने जरी मलन ते नजर गई मोहम्मद करीम अलैहि सलाम ने जो कपड़ा थोड़ा दन बस ओ घर ढक्यो बिछान पान करीम अलैहि सलाम जन ते नजर गई जिस्म उन जो कमजोर आ हदीस में दुआ के बाहू जडड़ियों टंगू जडड़ियों कमजोर नजर था चल मिसे मोहम्मद करीम अलैहि सलाम जी उन ते जी नजर पई हदीस में जो फर मखर वजह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद करीम अलैहि सलाम निसी इतना दुखूरा था जो दुख जा आसार चेहरे ते जाहिर था दे दो खबर तो अजकल यतीम के निसी केतरो दुख थियो बनाया सूरत के केतरा भजा खबर ही काने असा बाबा तबाह थे बुढ़े जलील थे रुसवा थे मुझो तो कम्मा साफत दुकान बंदी के सांगो मुसलमान मर्जी जो ख्वाहिश जो पुजारी कौन हुंदो मुसलमान अल्लाह जी रजा जो तालिबा और रब तो जो गरीब गुरबत सार नबी से जी दिखो ऐलान कयो फादर में जगह जेतरो पूजी सके हिन जी मदद दिला खणी अचे हिसाब सगो राजा जे को जेतरो पहुंचोने का खणी आयो पर क़यामत की सुबह थी पैगाम इत्तमा जे सरदार जी सीरत पढ़ी के दिसो गरीबन दे झुकाओ फकीरन दे झुकाओ मिस्कीनन दे झुकाओ इनन जे मामलात में दिसो मोहम्मद करीम अलैहि सलाम जगन तमा चो था फिलाने के गरीब समझी करे पान को परे था कयो यतीम समझी करे पान को परे था कयो जगन के हाजतमंद समझी पान का परे था कयो लादी साहब व इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन तू केतरो चंगो समझी ईमान कोने तो में नबी से दी सीरत दसे थी गरीबन जी सार अल्लाह उन्हें मिनटे मोहम्मद करीम अलैहि सलाम दी सीरत याद दसे दुनिया में अल्लाह खातिर मोहब्बत कर किथे अल्लाह खातिर मोहब्बत अल्लाह खातिर मोहब्बत हुजत असी अले किथे पहुंची वई आई को दुनिया मफादन जे ले जुनूदा मफादन जे ले टुटूदा नबी सी सीरत दसे ना तो जो मफाद हिक्की हुजे अल्लाह जी रजा तो रब जी रजा जला दीन वारो ईमान वारो अल्लाह वारो बाबा मुझे दोस्त दीन कोने ईमान कोने अल्लाह जो दुश्मन बाबा हिंदा मुझे काई दोस्ती कर
इन गालिन ते कदे गौर कयो तो नबी सीधी हया कुरान जे को चयो हेडे आयत रखो हेडे अमल रखो कुरान में रब पंज नबी का छा चवरायो फरमी कुल इन्न सलाती व नुसुकी व महयाया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। ओ मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ने मानन के चई बुरा मुजी नमाज मुजी कुर्बानी मुजो जीण मुजो मरण अल्लाह जेला बिन मिनटन जेला तमा का पुछण चाया तो हे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी सीरता मुजो जीण मरण अल्लाह जेला अज मोरे में केर दावा कंदो तो मुजो जीण मरण अल्लाह लिया अज सिंध में केर दावा कंदो मुजो जीण मरण अल्लाह जेला अज हिन पाकिस्तान में केर दावा कंदो मुजो जीण मरण अल्लाह जेला यकीन जानो जकन गोलींदो मानू एड़ा तां के नजर कोनींदा टिया खणी करे गोलींदो शाल नजर चल एनो कोई चमदा कोना करे दिखाए पढ़ो ना मशहूर सदई बुधो था से मुस्लिम पढ़ो किताबुल फजाइल पढ़ो जुलेबी में फजाइल में बया वरी मुस्लिम अहमद पढ़ो अंसार दी हदीसू पढ़ो ए ओ फकीर मानू थव ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने पूछा कि मन पर में जुलेबी जी अल्लाह जा हबीब पर में जुलेबी शादी को दो करी हदीस में तो कद जो हलकड़ो रंग जो सांवरड़ो साकड़ो मिस्कीन मानू पर पाण के ओ जमानो पाक और ठाए पाण के पेश या गाली सीधी साईं मुखे केर डिस्टोटी तो अल्लाह जा भी मुखे केर पर में वने फिलाने सारी वट तो वो तो करी स्टोरी तो ओने के मुझे सलाम ने पंज न्याणी जो रिश्तो को सा करा ए जुलेबी का बरारीस में जे तो के जंग में मान करीमन के मोकलो शहीद थी कुछ ब्याह साथिया कोई भी शहीद थी नबी से अगते वड्या जिंदा जख्मी फिलानो जख्मी फिलानो शहीद फिलाना मौजूद है मोहम्मद के सब नजर आया पर जुलेबी भी नजर को आया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद करीम अलैहिस्सलाम कमी महसूस कई मोमिनन जी कमी महसूस कर ईमान जो रिश्तो तो के पंज मजलिस में महसूस करा फिलानो छो को लाए जी चमलोआ फिलानो ना तो जी नजर मोमिनन ते गुजे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम महसूस करे जुलेबी वो काथे या से खबर कोने और फिर में मुझे बोलियो सैयदना जुलेबी के बोलन जेला सहाबे किराम ने ही तलाश करने घूमते फिरी आया वापस आया हां लाजाबी जुलेबी फिरी जाए ते पेवा पर शहीद थी पेवा यकीन जाने मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जने ये कौन फरमाए जुलेबी मुझे जनाजे के खड़ी है चो है दुनिया के पैगाम कुरान के लफ्ज़न दी अमली सूरत तो जे नजरन में इज्जत दा मयार केड़ा होंदा पर अल्लाह जो मयार कुरान में रसीला फरमी वलिल्लाहि इज्जत वली रसूलिही वलिल मुमिनीन रब वट जकन कुरान जे जुबानी पूछो दात सब का बड़ी इज्जत अल्लाह दिया इज्जत वाला मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जकन उन्हें का बाद में खलकत में दसन चायो था इज्जत वाला थव मोमिन आज मोहम्मद करीम अलैहिस्सलाम को मानू कौन मोकलियो खुरायो कौन के पान करीम अलैहिस्सलाम फरमाइंदा हलो नबी करीम अलैहिस्सलाम जनाया के जो जनादोवा छा अरब जे सरदार जो जनादोवा अरब जे के वडेरे जो जनादोवा अरब जे के खूबरू जो जनादोवा अगर जवाब मिले तो नन्ना इकड़े फकीर जो जनादोवा रंगत में भी सादर हुआ माली तौर पे भी सादर हुआ पर वाह इन जे दिल में ईमान आ रब जे नगर में ईमान वारे दी इज्जत आ मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी नगर में ईमान वारे दी इज्जत आ बिना मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जमीन ते गोडा सट्टिन था गोडा सट्टे करे पंजे हथ रंगे जुलेबी के खनन था नरगो खनन था पर जुबान ते ही जुमला पर में हाजा मिन्नी व अना मिन्हु हाजा मिन्नी व अना मिन्हु हाजा मिन्नी व अना मिन्हु है मो मजा थमा मोहम्मद हिन मजा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंजे अंदर दीनदारी वारो माहौल जोड़ो अल्लाह खातिर ताल्लुक रखो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम यदि इस रसेली दुनिया में रहण वारो इंसाफ क्यों घर में गलायो इंसाफ सो गलायो यारन दोस्तन दे विच में गलायो इंसाफ कयो जेड़े जटे जा मामला हो जन इंसाफ कयो किथे भी वणो था गाल तके तोरे कयो तो अल्लाह छा मेरा दिया एक डरी नबी सी वट फैसलो आयो बड़ो हैरान को फैसलो दूसरा का हाकिम पढ़ो किताब निकाह पढ़ो नबी सी जमीन जा ब टुकड़ा दिना एकड़ो सैयदना अबू बकर सिद्दीक के एकड़ो टुकड़ो सैयदना रबिया बिन काब के जो तस्करो थोड़ी देर में तवा जगह के रबिया सादरो मानु फकीर मा अबू बकर सिद्दीक जी की हैसियत हुई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हसन हज़र जा सफर जा साथिया अने बिनी की जमीन कलासु हुई अने अबू बकर सिद्दीक जी जमीन गदो गद सैयदना रबिया जी जमीन
को मामलो थियो इंसानी नाते किथे इख्तलाफ थियो सिनो अबू बकर सिद्दीक के कावड़ आई उन रबिया के सख्त कुछ कड़ा जुमला चया मोमिन का गलती थी वेंदी अल्लाह जो कुरान फरमाया तो जडे हुन के याद ई दिया वो नादिम थींदो वो रब ने रुजू कंदो थोड़ी देर गुजरी अबू बकर सिद्दीक ॾिठो मूंखां त गलती थी वई आहे रबिया जो तो कसूर ही कोन्हे को चवण लगा रबिया हाणे ॿुध मुझे के न तोखे कावड़ में जुमला चया रबिया हाणे अल्लाह के मन ये सादा जुमला मूंखे चओ तव्हां त किसो बराबर थे रबिया चयो न आऊं ईअं न कंदुसि भला माफ़ कर माफ़ न कंदो सही तो बिला वजह मूंसां ज्यादती छो कई तो बिला वजह मूंखे छो चयो ये ॼाण ते ॻाल्हि हले पई नबी सी वटि ॻाल्हि बि पूछी वई अबू बकर सिद्दीक बि पूछी विया से अबू बकर सिद्दीक सॼो माजरो ॿुधायो सिद्दीक नबी जी फरमाईंदा त मुसन्नफ इब्न शेबा पढ़ो किताबुल फज़ाइल पढ़ो सुन सिद्दीक अकबर जा फज़ाइल पढ़ो नबी जी फरमाईंदा मूं सभिनी जा एहसान अल्लाह खान अबू बकर तुंहिंजे एहसाननि जो बदिलो तोखे अल्लाह ॾियो शैतुन माण्हू जो शान आहे अॼु उहो आयो साईं मुंहिंजे रबिया जे विच में हे मामला थिया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने समूरी ॻाल्हि ॿुधी मथा रबिया फरमाईंदा आऊं बि पोतो आहियां पहिरीं अबू बकर सिद्दीक आहे ले रबिया असां वटि चवंदो आहे ॻाल्हि ॿुधंदे अधो कहिड़े पासे आहे असीं ॻाल्हि ॿुधी करे चवंदा आहियूं बाबो कहिड़े पासे आहे ॻाल्हि ॿुधी करे चवंदा आहियूं मुंहिंजे मसलक वारो कहिड़े पासे आहे ॻाल्हि ॿुधी करे चवंदा आहियूं मुंहिंजी जमात वारो कहिड़े पासे आहे ॻाल्हि ॿुधी करे चवंदा आहियूं मुंहिंजी क़ौम वारो कहिड़े पासे आहे असां वटि इहे ई मयार बणी बचा वाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा रबिया जी वेठो आहे नबी सलाम फरमायो रबिया सिद्दीक अकबर ॾोहारी आहे जेके जुमला तोखे चया अथसि वराए चईसि जॾहिं आऊं सादड़ो माण्हू मुंहिंजे आऊं कीअं चवां चओ कीअं चवां सिद्दीक मूंखे ही चयो आऊं वराए चवां भला रबिया ॿियो न तो मुंहिंजे हिकिड़ो कमु कर भला दुआ दी से जो अल्लाह अबू बकर तोखे माफ करे न तॾहिं बि मामलो ख़त्म आहे चईसि यग़फिरुल्लाहु लक या अबा बकर अबू बकर अल्लाह तोखे माफ करे मूं तोखे माफ करे हे मजलिस आखिरी नुक़्तो पेश करे ॻाल्हि ख़त्म जो ॻाल्हि सीरत नबी जी सीरत सॼो दीन आहे नबी जी हयाती सॼो दीन आहे जिथां ॿुधो जिथां ॿुधायो जिथां पढ़ो जिथां पढ़ायो दीन आहे हर शइ क़ाबिल अमल ये सभु शयूं असां विसारे छॾियूं अॻी ॻाल्हि जेका तव्हांखे ॾिसां मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सब को बड़ी अहमियत ॾींदा पंहिंजी आख़िरत खे पंहिंजे रब जी रज़ा खे यकीन ॼाणियो सभु असीं ॻाल्हि जी हद ताईं महदूद आहियूं जंहिंखे दुनिया जे दुकान दफ़्तर बन्नी सियासत हे दुनिया जे कमनि कारनि दीन खां परे करे छॾियो आहे को नमाज़ छॾे करे परे वेठो आहे छा हिन दुकान आहे ही कम नबी जी सीरत ॾसे थी जे मूं मोहम्मद करीम अलैहिस्सलाम खे मञो था न सॼी दुनिया तव्हांजे हथ में रखी वञे छॾियो रब ॾे रुजू कयो हिकिड़ी हदीस ॿुधायां हदीस किताब मुस्नद अहमद में हदीस अबी मुवहिबा जी सीरी वरी मशहूर हदीस आहे नबी सी जो सादड़ो साथी यकीन ॼाणियो जे नबी सी जी सीरत पढ़ंदो न अक्सर झुका फ़क़ीरनि जा सादड़े माण्हुनि जा उन्हनि सां उथण उन्हनि सां वेहण उन्हनि सां अबू मुवहिबा पाण करीम जो सादड़ो साथी पुराणो साथी हो हिकु ॾींहुं नबी सी फरमायो अबू मुवहिबा अल्लाह तोखे कुझु ॻाल्हियूं ॿुधाए अबू मुवहिबा वेठा नबी जी फरमाया अबू मुवहिबा मुझे अल्लाह जे तरफां मूंखे पेशकश हिकिड़ी थी आहे पेशकश में टे ॻाल्हियूं उन में पहिरीं ॻाल्हि इहा आहे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम असीं तोखे सॼी दुनिया ज़मीननि जा खज़ाना तोखे था ॾियूं ॿी शइ हमेशह जी ज़िंदगी तोखे था ॾियूं टी शइ जॾहिं हितां लॾी न तोला जन्नत में घरड़ो तयारु आहे टे वॾियूं पेशकशूं ऐं ॿिए पासे मुंहिंजे रब जे तरफ़ां मूंखे चयो वियो आहे जे हींअर अचण चाही त हींअर हलियो आहे रब सां मुलाक़ात कर जन्नत में दाख़िल थी हिनखे 5 अॼोके मुस्लमान खे 5x5 जी के बि न दीन खां परे कयो वेठी 10x10 जो दुकान अथसि अलाह खां परे कयो वेठो टके जी नौकरी टके दुनिया जा रांदी कड़ा खणी चओ हे सभिनि खे दीन खां परे कयो वेठा अलाह खां परे कयो वेठा
परवाह मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ई गाल पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कही अबू मुवहिबा के रब जे तरफा मुझे सावा बेईमान ना रखया व्या सैयदना अबू मुवहिबा रज़ी अल्लाह तआला अन्हु जन्नत कयो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुल मफातिह दुनिया वल खुल्द फीहा सुम्मा अल जन्नत अल्लाह जाबी मा अबू मुवहिबा तमा के ई वही मशवरो दीदम ई हाई दरखास्त करम या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सारी दुनिया जा खजानात करे वठो हमेशा जी हयाती इकट्ठे करे वठो उन्हें का बाद में गया तमा जले जन्नत मुझे मोहम्मद करीम अलैहि सलाम फरमायो अबू मुवहिबा इन सबनी जे मुकाबले में अल्लाह जी मुलाकात ई जन्नत के आऊं अख्तियार करे रब के पंजो फैसलो बुझाए चुका मुझे अल्लाह मुके ही न खपे तुझी मुलाकात खपे मुझे रब मुके ही न खपे जन्नत खपे सारी दुनिया जे सामो दुनिया वारन के पैगाम मोहम्मद करीम अलैहि सलाम जी सीरत तमा के छाती दसे इन दुनिया में वही करे हुन दुनिया जी तैयारी कयो मोहम्मद करीम अलैहि सलाम जी सीरत तैयबा तमा के दसे दी दुनिया परस्ती करे रब जी हुक्मन के खुदाहनी करे रब जी शरीयत का मुंह मोड़े करे कुरान जो इनकार करे हदीसन जो इनकार करे मियां तो फिरौन जो कोई लक्त थी सगी दो मियां तो कारून जो कोई लक्त थी सगी दो तू हामान दुनिया जे मिर्जी जालिमन जो कोई लक्त थी सगी दो मोहम्मद करीम अलैहि सलाम जो कोई लग कोन चेवे जब मोहम्मद करीम अलैहि सलाम दुनिया में रही यारी रखी तो रब सा रखी आखिरत सा रखी सुनो तिरमिज़ी पढ़ो अब्वाब ज़ुहद पढ़ो हदीस टुकड़े ते इमाम साहब को बाब बांधो और सागी हदीस इमाम बुखारी अल अदब अल मुफरद में बांधी नबी से के तड़ी ते सुता पिया ही जो उछा ते तड़ी जा निशान मोहते सहाबी चो साईं बुढ़ा दुनिया जा सरदार वडे सहूलत में ठठ में का जिंदगी गुजारिन अल्लाह जा भी तवा हिन कैफियत में पण फरमाए माली वली दुनिया मुजो ई दुनिया जो केड़ो रिश्तो मुजो को दुनिया सा रिश्तो कोने मुजो मिसाल तव ओने मुसाफिर वांदर जो रस्ते में वने पियो ओ थोड़े थक वणन जे ला वण जे हेठ वेठो थक बगई वरी अगते निकरियो मुजी दुनिया से ताल्लुक ई अतरो अज भी है अंगुरिंदा मेड़े दुनिया पे अखियों कन दिल दिमाग सब दुनिया दे तन दीनो सफा पूछड़ी तरह क्यों ते तो दीनदार दिल के मुतमइन को बैठो ओ मोहम्मद करीम सलाम जो पैरोकार यार भूल ले से मुस्लिम ने किताब उसूल जो पेरे पेरे बाब में जका हदीस है दुनिया सिजनुल मोमिन दुनिया तो मोमिन ले कैद खानो वो की कैद खानो जी मोहम्मद करीम सलाम कंदा बयान ओ ये कंदो सहूलत छा थींदी या खुशी छा थींदी या नेमत छा थींदी हुन जो इन शइ में वयो ई कोने ए सब जेके ॻाल्हियूं तव्हां खे ॾिसूं यकीन ॼाणो असां में सारे करियो पर तव्हां खे गुज़ारिश कंदो हलां जेकर आऊं ई तऊं चाहियूं था त रब राज़ी थी पे आख़िरत ॾिनी पे हे सभु कम खे तव्हां खे करणा पवंदा अॼु खां त इहो कयो पंहिंजे अबे अम्मा जे लाइ कसरत सां दुआऊं घुरियो जेकर हो दुनिया छॾे विया आहिनि हयाती बरननि जे लाइ पंहिंजी तन्हाई में लुड़क लारे करे उन्हनि जे माफ़ी जा रब जे दर ते मुतालबा कबा मामलात के माफ कंदा वींदासे पंहिंजे दिलनि खे साफ़ कंदा वींदासे पंहिंजे दिलनि में झाती पाए ॾिसंदासे कॾहिं बि कंहिंजा बदखा कोन थींदासे जेके असां सां दुनिया में जुड़िया जिथे बि जुड़िया घर में ॿाहिरि त इहो कंदासीं असां मां अगरि कंहिंखे पूछंदो त ख़ैर पूछंदो अगरि पूछंदो त असां मुंहिंजा हर कंहिंखे भलाई पूछंदी असां हर कंहिं सां भलाई कंदासीं ग़रीब गुरबनि सां ख़ासि तौर ते शफ़क़त जी महिरबानी सां पेश ईंदासीं जिथे वेंदासीं अदल इंसाफ़ जी ॻाल्हि कंदासीं हिन दुनिया खे ईअं बसर कंदासीं जी मोहम्मद करीम सलाम करे व्या रब जी रज़ा खातिर मस्जिदूं आबाद कंदासीं सोने रसूलुल्लाह मस्जिदूं आबाद कयूं आखिरत के ठाहण जे लाइ मिठड़े मोहम्मद करीम सलाम दुख ॾिठा बुखूं ॾिठियूं तकलीफ़ूं ॾिठियूं अॼु आऊं ई तव्हां हिन जलसे में तहियो कंदासीं मिठड़े मोहम्मद करीम सलाम जी पैरवी करे अॼु खां सच्चा पक्का दीनदार बणबासीं बणबो अॼु खां नमाज़नि जी पाबंदी कभी कंदासीं इंशाअल्लाह अल्लाह जे ज़िक्र में लगी वञबो दुनिया जे फितरनि खां बुराइनि खां बची बाक़ी बचियल जिंदगी मोहम्मद करीम सलाम जे नक्शे कदम ते गारींदासीं जहाननि जे धनी का सवाल आहे मुंहिंजो तव्हांजो मालिक मूंखे तव्हां खे हिन नसीहतनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।